दोस्तों अॼु असां ग़ुलाम हुसैन उमरानी फ़नकार जे बारे में ॻाल्हाईंदासीं जेको सिंध में तमामु घणो मशहूरु आहे ऐं नौजवान ॿराड़ी में जहर झंग में हिनखे ॿुधो थो वञे, माण्हू चाहिनि था, पंहिंजी महफ़िलनि में घुराइनि था। हाणे हिन जूं कई ॻाल्हियूं आहिनि जेके दोस्तनि सां शेयर कंदासीं, दोस्तनि खे ॿुधाईंदासीं। दोस्तो ग़ुलाम हुसैन उमरानी जेको आहे इहो माना ख़ानदानी उस्ताद रागिन मां माना हिन जे ख़ानदान मां पैदा थियो आहे। हाणे इहो जेको आहे जलाल जोगी जो माना सम्झो शागिर्दु आहे ऐं उहो रसूल बख़्श अबड़ो जो माना हुनजो बि शागिर्दु आहे ऐं उस्ताद जलाल चाटी जो बि माना शागिर्दु आहे। त हिन माना वॾो फ़न माना सिखियो। असल हिनखे जेको शौक़ु शुरू थियो खड़ताल ऐं चपड़ी जो, इहो उस्ताद जलाल चाटी खे माना ॾिसी करे पंहिंजो शौक़ु पैदा थियो त खड़ताल चपड़ी जो माना हिनखे रुझान पैदा थियो ऐं हिन जी दिलि चयो त मां बि उस्ताद जलाल चाटी वांगुरु खड़ताल ऐं चपड़ी करे वॼाए करे माना ॻायां ऐं नंढे जलाल जीअं जलाल जोगी जीअं माना मां बि ॻाया ऐं माण्हू ॾिसनि, आवाम माना चाहत ॾे, मोहबत ॾे आवाम। पोइ हिन बि ॻाइणु वॼाइणु शुरू कयो। पर हाणे हिन जे राग में माना हिकिड़ी ॿी ख़ासियत हुई। हाणे उहा ख़ासियत कहिड़ी हुई जो हिन राग में माना ॿियो फ़न बि माना हिकिड़ो मिक्स कयो। उहो फ़न ईअं हो जो हिन में हिकिड़ो उस्ताद जलाल चांदनी जो रंग बि हो, ॿियो अताउल्ला ख़ान ईसा खिलवी जो रंग बि हो। माना हिन पंहिंजे फ़न में जेको आहे इहे ॿई रंग मिक्स करे पोइ माना शुरू कयो कलाम खे। तव्हां जॾहिं हिन जे कलाम खे गौर सां ॿुधंदो न त तव्हांखे हिन में ॿई रंग नज़र ईंदा। त माना हिन खे हिन जा जेके पंजाबी में सराइकी में ॾोहिड़ा ॾियणु, वरी कलाम खे माना उन अंदाज़ सां ॻाइणु, तव्हांखे पाणे ख़बर पइजी वेंदी त हिन जो तिर्ज़ कहिड़ो आहे। तव्हांखे किथे उस्ताद जलाल चांदनी जो बि नज़र ईंदो राग ऐं किथे अताउल्ला ख़ान ईसा खिलवी जो माना स्टाइल नज़र ईंदो। ॿई स्टाइलनि जो माना मिक्सचर आहे हिकिड़ो। सिर वञे आसिर वञे भल वञे प्रिय देवी दुस वाह गुलाम हुसैन वाह। मरा मरण ॾियो कोन मां मुड़ंदुसि, कुझु बि थिए छा बि थिए यार देवी दुस, भल मरा मरण जो महबूब सां मिलंदुसि। दोस्तों हर कंहिंजी पंहिंजी ज़िंदगी आहे, हर कंहिंजो पंहिंजो स्टाइल आहे, पंहिंजो तरीक़ो आहे, पंहिंजे ॻाइण जो अंदाज़ आहे, पंहिंजो फ़न आहे जेको आहे। ग़ुलाम हुसैन उमरानी खे जेको आवाम जेको तमामु घणी चाहे थी, मोहबत थी ॾे ऐं हुनजो लक आहे, नसीब आहे। हर माण्हू हुनखे घुराए थो महफ़िलनि में, काज में, शादी में, पार्टी में, दावतनि में, दोस्तनि जी महफ़िलनि में, मन जिथे किथे घुराए थो। ऐं हुनजे पंहिंजे फ़न जो हिकिड़ो पंहिंजो ई स्टाइल आहे, निरालो हिकिड़ो स्टाइल आहे। उनजे करे आवाम जेका हुनखे तमामु घणी घुराए थी, मोहबत ॾिए थी, प्यार ॾिए थी, चाहत ॾिए थी। महबूब साईं बाबा जलाल चांदनी जी वर्सी में जेके दोस्त ओरे परे खां आया उन्हनि सभिनी खे ग़ुलाम हुसैन उमरानी तरफ़ां भली कार था चऊं, ख़ुश आमदीद था चऊं। जस लाणा तव्हां जूं मोहबतूं अची मेलो मचायो था, थोराइता आहियूं तव्हांजा। मां अदना उस्तादनि जो शागिर्द जुड़ो मुंहिंजो हाल पिरिया नाल। दोस्तों हिन में को शक शुबो कोन्हे त ग़ुलाम हुसैन उमरानी जेको आहे तमामु भलो ॻाए थो, सुठो ॻाए थो, मिठी आवाज़ में ॻाए थो ऐं कोयल वांगुरु कूके थो। माना आवाज़ में अहिड़ो सुर अथसि ऐं माण्हुनि खे पंहिंजे तरफ़ माना मुतवजा करे थो, पाण ॾांहुं छिके थो ऐं आवाम बि जेका हिन ॾांहुं छिकिजी थी अचे। ऐं पोइ हिन जा जेके कलाम आहिनि उहे तमामु घणा मशहूरु आहिनि। तव्हां माज़ी में बि ॿुधिया हूंदा त सिर वञे भल वञे, इहो तव्हां ॿुधियो हूंदो त माना पिरीअ ॾे वञिबो पोइ भले छा बि थी वञे। इहो कलाम जो तमामु घणो मशहूरु थियो ऐं अवाम तमामु घणी मोट ॾिनी, तमामु घणो ॿुधियो ऐं वायरल थी वियो। माना तमामु घणो वायरल थी वियो, हर जॻह ते ॿुधियो पियो वञे। ॿियो वरी उर्दू कलाम तव्हां ॿुधियो त रात के अंधेरे में, रात के अंधेरे में जब किसी हसीना के गोरे गोरे हाथों की चूड़ियां खनकती हैं, चूड़ियां खनकती हैं। हाणे इहो कलाम त एॾो आवाम ॿुधियो जो तव्हांजी माना सोच आहे एतिरो वायरल थियो, तमामु घणो वायरल थियो ऐं आवाम ॿुधे पई चाह सां, मोहबत सां, शौक़ सां माना ॿुधे पई। ऐं जो हर कलाम जेको अचे थो त माना हू टॉप ते वञे थो।
रैंकिंग में पहिरें नंबर ते वञे थो ऐं यूट्यूब ते तमामु घणो मशहूरु आहे जेको उमराणी आवाम में जेको नौजवान टही आहे उन में तमामु घणो मक़बूल आहे आवाम वॾी चाह सां मोहबत सां ॿुधे थी हिनखे ऐं सांडे रखे थी जो जेको बि ऑडियो हूंदा आहिनि उनखे USB में भराए माना उनखे सांडे रखे थी। दोस्तों हर इंसान में खूबियूं बि हूंदियूं आहिनि ख़ामियूं बि हूंदियूं आहिनि को इंसान अहिड़ो न आहे जेको माना कंहिं ख़ता खां पाक हुजे त हर इंसान में माना तमामु घणियूं खूबियूं बि हूंदियूं आहिनि वरी के उन में अहिड़ियूं ख़ामियूं हूंदियूं आहिनि जो उहे ख़ामियूं वरी उनजी खूबियुनि खां बि मथे हूंदियूं आहिनि त ईअं जेको आहे ग़ुलाम हुसैन उमराणी में बि कुझु ख़ामियूं बि आहिनि खूबियुनि सां गॾोगॾु त पाण जॾहिं महफ़िलनि में वेंदो आहे ॻाइणु वॼाइणु शुरू कंदो आहे त पोइ वरी पाण माना माल पाणी जे पीए थो त पोइ माना टुन थो थी वञे सफ़ा माना पोइ हिनखे ख़बर ई कान थी पए त छा कयां पोइ छा नथो कयां ईअं ई पोइ माना हिन काफ़ी महफ़िलनि में माना नशे में धुत थी वियो पोइ वरी माना किरी पियो पोइ आवाम में माना हिकिड़ी खिल बोग थी वई मश्करी थी वई वीडियो वायरल थी विया पोइ उमराणी खे वरी मैदान ते अची माना आवाम खां माफ़ी वठणी पई पंहिंजे चाहींदड़नि खां माफ़ी वठणी पई जिन्हनि दावत कई उन्हनि खां बि माफ़ी वठणी पई दोस्तों ईअं बि थींदो आहे किथे किथे राग जो ॻाईंदे ॻाईंदे माना अहिड़ा अहिड़ा कलाम जेके हिन जा हूंदा आहिनि त पोइ हुन में कलाम में जहिड़ो बि थी पियो हिनखे माना मार बि मिली जहिड़ा बि थिया फॾा बि थिया रात के अंधेरे में जब किसी हसीना की चूड़िया खनकती है अहिड़ा अहिड़ा कलाम ॻाईंदो त पोइ मार माना मिलंदी ई न जहिड़ो थी वेंदो आहे माण्हू इख़्तिलाफ़ थी वेंदा आहिनि हाणे इहे बि ॻाल्हियूं माना गर्दिश कनि पियूं। दोस्तों उस्ताद जलाल चांडे ऐं जेको उमराणी जे स्टाइल में तमामु घणो फ़र्क़ु आहे ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे ॻाइण जे स्टाइल में माना हर ॻाल्हि में फ़र्क़ु आहे हर ॻाल्हि में फ़र्क़ु आहे मूंखे नथो लॻे त माना उस्ताद जलाल चांडे जेको आहे ग़ुलाम हुसैन उमराणी खे माना को शागिर्दी वारो सॻो ॿधियो हूंदो या न पर जेको असल में छा हूंदो आहे जो खड़ताल जेको चपड़ी जेको वॼाए थो उहो हुनजी जेका निस्बत हूंदी आहे उहा उस्ताद जलाल चांडी ॾे हूंदी आहे छो जो हीअ फ़न जी जेको आहे हिनखे मञता जेका आहे उस्ताद जलाल चांडी ॾिनी फ़न खे जेको उरूज ते पहुचायो उहो उस्ताद जलाल चांडी पहुचायो पर बहरहाल माना कलाम उहो सुठा ॻाए थो ॻाइण वॼाइण जो सुठो आहे फ़न सुठो आहे पर कुझु जेके कलाम में जेके हुन जूं माना हेठि माना ऊनायूं आहिनि जेके कमियूं आहिनि त उहे त हर इंसान में हूंदियूं आहिनि बाक़ी उस्ताद जलाल चांडे सां माना हुनजे कलाम जो मैच न आहे उस्ताद जलाल चांडे जो हिकिड़ो अलॻि राग आहे ऐं जेको आहे ग़ुलाम हुसैन उमराणी जो अलॻि राग आहे ऐं जलाल जोगी जो अलॻि राग आहे हिन में ॿी का ॻाल्हि न आहे दोस्तों ॿ राय न आहे दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो कमेंट कयो दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।